अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम न्यूज़ टॉक में आऊं आहियां अवां जो मेज़बान गाज़ी झंडेर। अॼोके प्रोग्राम की शुरुआत असां कंदासीं जैकबाबाद के ठुल्ल वारे इलाइक़े में एक वाक़ियो पेश आयो आहे। नौजवान सद्दाम लाशारी पुलिस हथां मारिजी वियो आहे। पुलिस जो मौक़िफ़ आहे त सद्दाम लाशारी एक ॾोहारी हो जंहिंखे पुलिस मुक़ाबले में मारियो वियो आहे। जॾहिं त वारसनि समेत शहरनि ऐं सिविल सोसाइटी इन हवाले सां सख़्त तरीन एहतजाज करे पई गुज़िरियल 2 ॾींहंनि खां वठी। ऐं मौक़िफ़ आहे वारसनि जो त नौजवान खे बेगुनाह पुलिस पकड़े जुर्तू मुक़ाबले जो शिकार बणायो आहे। इन हवाले सां न रुॻो ठुल्ल जैकबाबाद पर मजमूई तौर ते समूरी सिंध जी जेका सिविल सोसाइटी आहे उहा वॾे पैमाने ते रिएक्शन ज़ाहिर कंदे नज़र अचे पई। इन हवाले सां गुज़िरियल ॾिहाड़े IG सिंध पुलिस जेको दौरो कयो आहे उत्तर सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में, ख़ासि तौर ते जेको ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन हलंदड़ आहे। काल्ह IG सिंध पुलिस सखर घोटकी ऐं कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुतो आहे। उते ऑपरेशनल तयारियुनि जो बि IG जाइज़ो वरितो आहे। जॾहिं त जेके शहीद थियल अहलकार ऐं ऑफिसर आहिनि उन्हनि जे वारसनि सां बि पहुची करे त ॾे ते उज़रख़्वाही कई आहे सिंध पुलिस जे सरबराह। इन मौक़े ते IG सिंध जे आॾो बि ही इशू सहाफ़ियुनि जे तरफ़ां उथारियो वियो आहे। IG सिंध चयो आहे त इन मामले जी वारिस जेके मारिजी वियल नौजवान सद्दाम लाशारी जा माइट आहिनि उहे जिते चाहींदा ऐं जंहिं ऑफिसर वटि चाहींदा उनखां प्रॉपर इंक्वायरी कराई वेंदी। बहरहाल हींअर ताईं मारिजी वियल सद्दाम लाशारी जे वारसनि जो इहो मुतालबो आहे त लाॻापियल पुलिस अमलदारनि जे ख़िलाफ़ु क़त्ल जो केस दाख़िल करे उनखे गिरफ़्तार कयो वञे। ॿिए पासे पुलिस जे तरफ़ां अॼु बि जैकबाबाद पुलिस जे तरफ़ां हिकु प्रेस रिलीज़ जारी कई वई आहे जंहिंमें उन्हनि इहो करार ॾिनो आहे त सद्दाम लाशारी मुबैना तौर ते ॾोहारी हुयो। उन ते 13 मुख़्तलिफ़ केस ज़ाहिर कया आहिनि पुलिस ऐं पुलिस जो मौक़िफ़ आहे त सद्दाम लाशारी मोटरसाइकिल फुर समेत मनशात जे विकिरे या अगवा जहिड़े संगीन ॾोहनि जी सहूलियतकारी में मुलविस हुयो। हीउ पुलिस जो मौक़िफ़ आहे जंहिंखे आम माण्हू या सिविल सोसाइटी तस्लीम न पई करे। इन हवाले सां मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जैकबाबाद जो रिपोर्टर नवाज़ सोलंगी। नवाज़, ये जेके असुल हक़ीक़तूं आहिनि छा आहिनि, हिन महिल ताईं छा एस्टेब्लिश थी चुको आहे इन जुर्तू मुक़ाबले जे हवाले सां? ॾिसो, पहिरियों त असां पंहिंजे नाज़रीन खे तफ़सीली ॿुधाइणु चाहियूं था त ही 29 मई ते जेको आहे सूमर वारे ॾींहुं जेको आहे राति जो जैकाबाद जी आबाद थाणे जी पुलिस आहे उन SHO उन पंहिंजी अॻुवाणी में जेको आहे त हीउ मुक़ाबिलो ॼाणायो आहे। FIR दाख़िल कई वई जंहिंमें उन्हनि चयो त 4:10 ते असां पंहिंजी हद में जेको आहे गश्त करे रहिया हुआसीं त उते जेको आहे पुलिस खे ॾिसी करे ॾोहारियुनि फायरिंग कई ऐं जेको आहे पुलिस जी बि फायरिंग थी जंहिंमें जेको आहे त हिकु ॾोहारी उन्हनि जो इहो चवणो त मारिजी वियो सद्दाम हुसैन लाशारी जंहिंजी सुञाणप थी आहे, जेको ठुल्ल जो रहवासी आहे ऐं उनजा कुझु साथी आहे जेका उहे फरार थी विया। इन मामले खां जेको आहे जीअं जो लाश ठुल्ल पहुतो त उनजे वारसनि उते जेको आहे सख़्तु एहतजाज कयो, उनजी भेनरुनि एहतजाज कयो। उन्हनि जो इहो चवणो हो त असांजे छोकिरे खे 19 मई खां 4 ॾींहं अॻु में जेको आहे SHO ठुल्ल A सेक्शन थाणे जो SHO ठुल्ल बिजराणी आहे उन जेको आहे त मां असांजे छोकिरे खे पंहिंजो खणी वियो होटल ते जेकी चांहि पींदो हो उन टाइम उनखे गिरफ़्तार करे खणी विया। उन्हनि जे वारसनि जो इहो बि चवणो आहे त पुलिस जेको आहे असांखां 10 लख रुपया घुरिया। उन्हनि चयो त 10 लख रुपया ॾियो न त असां तव्हांजे छोकिरे खे फुल फ्राई करे जेको आहे मुक़ाबले माराए छॾींदासीं। उन्हनि चयो त असां ग़रीब माण्हू हुआसीं, असां पैसनि जी पटसट कईसीं पर असां 50,000 गॾु करे सघियासीं, उनको वधीक न गॾु करे जंहिं करे उन्हनि असां जेको आहे पैसा न ॾियण ते जेको आहे त पंहिंजो उन्हनि असांजे नौजवान खे क़तल करे छॾियो आहे ऐं जेको आहे उन्हनि 10 लख रुपया घुरिया जेके असां न ॾिनासीं। इन खां अलावा जेको आहे नौजवान जो कुझु ऑडियो बि जेको आहे पंहिंजो वायरल थियूं जंहिंमें हुन ठुल्ल जे जेको पंहिंजो गीलानी ग्राउंड वारे इलाइक़े में जेको फहाशी जो अॾो आहे उन बाबति जेको आहे पोस्टूं रखियूं हुयूं फेसबुक ते पंहिंजी ID तां जेको आहे उन्हनि ख़िलाफ़ु जेको आहे अॾो बंदि करण जी कोशिशि करे पियो। उनजो इहो बि चवणो त आॾे वारा भाउ सरनि जेका आहिनि मूंखे जेको आहे त पंहिंजो माराइणु चाहिनि था, धमकियूं ॾियणु चाहिनि था, अहिड़े क़िस्म जूं जी ऑडियो जेकी आहे उहा बि वायरल थियल आहे। बहरहाल जेको आहे जंहिंजे क़तल खां पोइ जेको मुबैना मुक़ाबले में जेको मारिजी वियो आहे पुलिस जेको आहे उहा अॼु प्रेसिस जारी कई आहे, पहिरें ॾींहुं बि कई पर अॼु उन्हनि जेको आहे प्रेसिस जारी करे वज़ाहत कई आहे त इन जे मथां 13 केस हुया जंहिंमें मुख़्तलिफ़ जेका फुर्जा केस हुया जंहिंमें जेको आहे कुझु सिविल माण्हू जेका आहिनि फरियादी हुया उन्हनि ते, कुझु औरतूं बि उन्हनि ते फरियादी हुयूं पर औरतूं कुझु उहे आहिनि जेके जिन जे मथां इहो इल्ज़ाम लॻायो वञे पियो त जेको आहे उहे मुबैना तौर ते उहे गैर अख़लाक़ी सरगर्मियुनि में मुलविस रहियूं आहिनि। इहो मौक़िफ़ आहे या हिकिड़ी धुर जो इल्ज़ाम आहे? नवाज़, हीअ जेका सिचुएशन आहे हिन मां बहरहाल इहो त पधिरो थिए पियो त हीउ मुक़ाबिलो त जुड़तू आहे जंहिं तरह जी हिन महिल ताईं जी पुलिस जी ख़ामोशी आहे। पुलिस वाज़े तौर ते को एविडेंस साम्हूं न आणे सघी आहे इन मुक़ाबले जे हवाले सां। हाणे पुलिस इहो एस्टेब्लिश करण जी कोशिशि पई करे त इन नौजवान ते क्रिमिनल केस दाख़िल हुआ। इहो वरी इन्वेस्टिगेशन तलब इशू आहे या बहस तलब इशू आहे त हिन ते जेकॾहिं केस दाख़िल हुआ सद्दाम ते त कहिड़ी नोयत ऐं कहिड़ी नेचर जा हुआ ऐं फ़रियादनि जो जेको इंटेंशन हो उहो कहिड़ो हो, इहो ई पिया चओ तव्हां नवाज़?
जी बिल्कुल, ॾिसो न, हिन में त को बि शक न आहे जो हीउ मुक़ाबिलो झुरतू हुयो ऐं जेकॾहिं इहो मुक़ाबिलो जेन्युइन हुजे हा त ज़ाहिर आहे पुलिस जे कंहिं जवाननि खे गोली लॻी आहे उहे ज़ख़्मी थियनि हा, या हुनजी मोबाइल खे जेको आहे हिन वक़्त ताईं आबाद थाणे जी मोबाइल खे बि जेको आहे हिकिड़ो गोली न लॻल आहे पुलिस एहलकारनि खे पंहिंजी जॻह ते। इन मां सिधो सो इहो वाज़े थिए थो त मुक़ाबिलो जेको आहे झुरतू आहे ऐं जेको आहे पुलिस इन मुक़ाबले जी जेको आहे पंहिंजो अञा ताईं जेको आहे साबित न करे सघी आहे जो मुक़ाबिलो हुयो। सीधी सही ॻाल्हि आहे, जॾहिं हिनजी इन्वेस्टिगेशन थींदी या अदालती जांच थींदी जेको आहे त उन खां पोइ छाॾे खां हाणे ॾिसो तव्हां जैकाबाद जी सिविल सोसाइटी वॾी ॻाल्हि इहा आहे त अॼु वकीलनि जेको आहे पंहिंजो बार रूम जो एहतजाज करे जेको आहे त ज़िले सदर जो मुज़फ़र रिंद, रोशन कंडाणी, GM सूमरो, आज़म अरबाणी ऐं ॿियनि जी जेको आहे अॻवानी में वकीलनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे, उन्हनि धरणो हुआ। उन्हनि जो इहो चवणु हो जेको आहे त कानून जेका हुनजो वास्तो आहे उहे चवनि था त इहा अदालती जांच थियणु घुरिजे। सॼो जेको आहे दूध का दूध पानी का पानी थी वेंदो त पुलिस जो मुक़ाबिलो जेको आहे झड़तू आहे। उन्हनि पुलिस अदालत खां मथां जेको आहे फ़ैसिलो करे जेको आहे उनखे जेको आहे क़तल कयो आहे। नवाज़ गुज़िरियल ॾियारे IG सिंध पुलिस मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान इहो चई चुको आहे त हिन मामले में वारिस जिते चाहींदा ऐं जहिड़े क़िस्म जी इंक्वायरी चाहींदा असां कराईंदासीं। हींअर ताईं इन हवाले सां को पेशकदमी या पेशरफ़ थी आहे, इंक्वायरी थिए पई इन मामले जी, छाकाणि त वारिस त सिधी रीत पुलिस वारनि ते क़तल जो इल्ज़ाम हणनि पिया। उनजो मौक़िफ़ आहे त जेको SHO समेत पुलिस पार्टी हिन जुड़तू मुक़ाबले में मुलविस आहे उनजे ख़िलाफ़ क़तल जो केस दाख़िल कयो वञे, उनखे गिरफ़्तार कयो वञे। पर पुलिस छा इन समूरी सूरत हाल में हेॾो वॾो सिविल सोसाइटी जो रिएक्शन आहे, आम माण्हुनि जो रिएक्शन आहे, जीअं तव्हां ॿुधायो पिया त जैकबाबाद बार समेत थुल जी जेका सिविल सोसाइटी आहे उहा लाॻीतो एहतजाज करे पई। जैकबाबाद सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां एहतजाज जूं सदाऊं बुलंद थियनि पियूं। पुलिस इन महिल ताईं कंहिं इंक्वायरी वारे इन्वेस्टिगेशन वारे प्रोसेस में आई आहे? ॾिसो, हिन वक़्त ताईं जैकाबाद जे SSP जेको आहे उन वक़्त हिन बि जेको आहे का SSP साहब बि जेको आहे का इंक्वायरी कंटेम्प्ट न कई आहे, न कोई जेको इंक्वायरी विहारी वई आहे, न कोई टीम का जोड़ी वई आहे। जेतोणीकि जेको आहे IG गुलाम नबी मेमन काल जेको आहे त पंहिंजो घोटकी में इहो चयो हो त जंहिंजो वारिस जेका जेको जीअं तव्हां ॿुधायो इंट्रो में त वारिस जेकॾहिं चाहींदा कोई जेको ऑफिसर जंहिं ते एतमाद कंदा त असां जेको आहे उनजो जेको आहे पंहिंजो इंक्वायरी कराईंदासीं। पर वारसनि जो इहो चवणु आहे त फौरी तौर ते केस दाख़िल कयो वञे। SHO A सेक्शन सां जेके मुलविस ॿिया जेका पुलिस एहलकार आहिनि उनजा नाला ॿुधाईंदा, अमीरुल्ला नूनारी वग़ैरह, उहे चवंदा उन्हनि ते केस दाख़िल करे इन्हनि खे गिरफ़्तार कयो। उन खां पोइ जेको आहे पंहिंजो जांच जेकी आहे थियणु घुरिजे। ऐं जॾहिं त सिविल सोसाइटी पारां जेको आहे इहा जांच कई इहो जेको मुतालबो कयो वञे पियो त हीअ अदालती जेकी आहे जांच करणु घुरिजे, जुडिशियल इंक्वायरी थिए। उहा जुडिशियल इंक्वायरी जेकी आहे उन खां पोइ जेको आहे उनमें जेका दोहारी साबित थियनि त उन्हनि मथां केस दाख़िल करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। हीअ मौक़िफ़नि जेका वारसनि ऐं सिविल सोसाइटी जे पारां जेका मुतालबा थियनि था। पर जैकाबाद पुलिस हिन वक़्त ताईं सवाइ प्रेसिस खां सवाइ ॿियो जेको आहे कुझु न करे सघी आहे। ईअं लॻे थो त जैकाबाद पुलिस खे कोई नांग जेको आहे कोई डंगे वियो आहे जो हिन वक़्त ताईं जेको आहे उनको मौक़िफ़ न ॾेई सघिया वाज़े तौर ते, न ई कोई पंहिंजो SP समेत जेको आहे DSP समेत न कोई SHO जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंस करे को वज़ाहत करे सघिया। वॾी महिरबानी अवांजी नवाज़। विवर्स हवाले सां मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SSP जैकबाबाद समीर नूर चन्ना साहब। सुमेर साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। सुमेर साहब, हीउ जेको वाक़ियो नौजवान जे मारिजण वारो तव्हांजे इलाइक़े में ज़िले में पेश आयो आहे, इन हवाले सां तमामु घणो रिएक्शन अचे पियो आम माण्हुनि जो, ऐं इहो आम राय आहे त हीउ जेको मुक़ाबिलो आहे उहो जुड़तू आहे। पुलिस हिन नौजवान खे पहिरियां हिरासत में वरितो आहे, उनखां पोइ जुड़तू मुक़ाबले में मारियो वियो आहे। 10 लख रुपया हुनजी आज़ादी एवज़ पुलिस तलब कया हुआ माइटनि खां। इन हवाले सां तव्हांजो मौक़िफ़ छा आहे? हींअर ताईं जेका तव्हांजी इंफॉर्मेशन आहे उहा कहिड़ी आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। वधीक पहिरीं महिरबानी तव्हांजे चैनल सां टाइम ॾिनो पुलिस ओपिनियन वठण जे लाइ। जी जी। 29 तारीख़ ते मई जे महीने में राति 4 बजे रूटीन पेट्रोलिंग ते आबाद पुलिस जी पेट्रोलिंग हले पई। जॾहिं आबाद पुलिस जे साम्हूं 2-3 शकी माण्हू ॾुहारी आया जिन फायर खोलियो, उन वक़्तु जवाबी फायरिंग में पुलिस बि फायरिंग कई जंहिंमें हिकिड़ो ॾुहारी मारिजी वियो। बाद में जॾहिं इन्वेस्टिगेशन कई वई उन ॾुहारी जी आइडेंटिफिकेशन सदाम लाशारी पुट मुगल लाशारी सां थी। इन्वेस्टिगेशन दौरान फिर रिकॉर्ड चेक कयो वियो। उन रिकॉर्ड में इहो साबित सामनो आयो त हुन में 11 डिफरेंट केसिस उन जे नाले ते रजिस्टर्ड हुया, जंहिंमें रिसेंटली हिकिड़ो ताज़ो केस थियो हो 25 तारीख़ ते गुलाम यासीन बुरड़े खां FI फुर थी मोटरसाइकिल CD 70/2023, मोबाइल फोन, कैश 10,000 थियो, जंहिंजी FIR बि फरियादी दर्ज कराई हुई। FIR नंबर 92/2023 थाणे A सेक्शन ते। मज़ीद चेक कंदा वियासीं न सॼो रिकॉर्ड अची वियो। हाणे इहा तव्हां वारी ॻाल्हि आहे त जेको नया जेके लिवाइकीन आहिनि उहे एहतजाज वग़ैरह कनि पिया त पुलिस जुड़तू मुक़ाबिलो कयो आहे, हे कयो आहे। असांजे चैनल थ्रू सभिनी खे ॿुधाईंदो न त हे केस अंडर इन्वेस्टिगेशन आहे, इन्वेस्टिगेशन हले थी।
असांजे डिपार्टमेंट जी तरफ़ां सीनियर ऑफिसर जी तरफ़ां असांजी तरफ़ां फुल डायरेक्शन हूंदियूं आहिनि त को बि कोर्ट खां मथां कमु न आहे करिणो। तव्हां ॾिसंदो हाणे रिसेंटली में पुलिस वारनि जी काफ़ी शहादतियूं थियूं आहिनि जंहिंमें ॾोहारी अचण सां ई ट्रिगर कंडी थी आहिनि, ट्रिगर हैप्पी थी आहिनि, फायर खोलनि था। त इहे बि डायरेक्शन हूंदियूं आहिनि त पुलिस खे पंहिंजे बचाव में तव्हां सेल्फ डिफेंस में का बि कार्रवाई करे सघो था। तंहिंजे करे तव्हांजे चैनल थ्रू ॿुधाईंदो वञा त असां कंहिंखे बि इहो अलाउ न कयो आहे त कोर्ट खां मथां का अहिड़ी शइ एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग थिए। जहाँ तक इहे इल्ज़ाम आहिनि असां फरियादियुनि खे चयो आहे, मैसेज बि करायो आहे त बाबा तव्हांजे हिसाब सां जेको इंक्वायरी अफ़सर हुजे उहो चवनि त असां हुन खां इम्पार्शियल इंक्वायरी कराइण लाइ तयारु आहियूं। भई असांजी तरफ़ां हिन केस जी अंडर इन्वेस्टिगेशन इहा हले पई। SSP साहब तव्हांजी ॻाल्हि मां जेको आउं सम्झी चुको आहियां या सम्झी सघियो आहियां, अवां पुलिस जे तरफ़ां या SSP जी हैसियत में इहा स्टेटमेंट ॾियो पिया त हींअर जेको ही प्रोसेस आहे उहो सॼो अंडर इन्वेस्टिगेशन आहे ऐं जेकॾहिं वारस चाहिनि था त इन मामले जी कंहिं बि न्यूट्रल वधीक ऑफिसर खां बि इंक्वायरी कराए सघिजे थी ताकी सच ताईं पहुची सघिजे। यकीनन इहो बिल्कुलु जी इन हवाले सां हींअर ताईं को इंक्वायरी जो प्रोसेस SSP साहब अञा ताईं डिपार्टमेंटल इंक्वायरी जेको शुरू न थियो आहे, छाकाणि त काल्ह IG साहब बि घोटकी में इन हवाले सां वारसनि खे ऑफर कई त जंहिं ऑफिसर खां चाहींदा उन खां इन्वेस्टिगेशन कराई वेंदी। अञा ताईं हिन तरफ़ जेको प्रोसेस स्टार्ट न थियो आहे, छो वारसनि जी तरफ़ां तव्हां ॾिठो हूंदो BKCP हेॾो वॾे को नालो न आयो आहे। सेकंड मां ॿुधायो त जॾहिं बि मुक़ाबिलो थींदो आहे, एनकाउंटर वग़ैरह थींदो आहे त हुनजी इन्वेस्टिगेशन हलंदी आहे, बाक़ाइदा FIR दर्ज थींदी आहे, 14 ॾींहंनि में केस चालान करे कोर्ट में ट्रायल बि हलंदो आहे। साइमल्टेनियसली इहा शइ बि हलंदी आहे जेका हर एनकाउंटर में कई वेंदी आहे। SSP साहब हिकिड़ो मुख़्तसिर सुवाल आउं तव्हांजे साम्हूं रखंदुसि छाकाणि मुंहिंजे सेगमेंट जो वक़्तु महदूद आहे। ही जेके उतां ठुल मां लोकल सहाफ़ी दोस्त या जेके वारस रिपोर्ट करनि पिया त ही जेके केस पहिरियां पुलिस शो करे पई इन सद्दाम लाशारी जे ख़िलाफ़, उन्हनि केसनि में क्राइम खां वधीक ज़ाती मुखालफ़त या ज़ाती दुश्मनी जो अमल दख़ल आहे। ख़ासि तौर ते ज़िक्र अचे पियो कुझु औरत फरियादियुनि जो या जेका ही तव्हां जेका फुर वारी FIR जो ज़िक्र करियो पिया, उन में तव्हां इन्वेस्टिगेट इहो करायो आहे त इहे जेके केस हुआ उहे वाक़ई क्रिमिनल एक्ट हुआ या इन जे पुठियां का बदनीयती हुई जेके प्राइवेट माण्हू बि हिन ते फरियादी हुआ सद्दाम ते? अगरि सभु इहे केस जेके बि आहिनि इहे पुराणा आहिनि। जॾहिं बि बदनीयती हूंदी आहे त तव्हांखे ख़बर हूंदो उहो क्लास कैंसिल क्लास में क्लास B में केस वेंदो आहे। हे जेके केस आहे उहे चालान आहे। मतिलबु इहे जेके बि इन्वेस्टिगेशन थी आहे उन्हनि इन सद्दाम खे चालान करे कोर्ट में पेश कयो आहे। तव्हां हिन मां अंदाज़ो लॻाए सघो था त उहे ज़ाती बुनियाद ते न हूंदा। वधीक जीअं मां तव्हांखे चयो अंडर इन्वेस्टिगेशन आहे, जे हुननि खे आहे त अणधुरी जांच उन्हनि केसनि जी कराए सघूं था असां। वॾी महिरबानी अवांजी SSP जैकबाबाद सुमेर नूर चन्नो साहब असां सां गॾु हो ऐं हुनजो मौक़ुफ़ आहे व्यूअर्स त हिन सद्दाम लाशारी जे मामले ते पुलिस डिपार्टमेंट तयारु आहे इंक्वायरी जे लाइ ऐं वारस जंहिं वटि चाहींदा उन वटि इंक्वायरी डिपार्टमेंट करण लाइ तयारु आहे। हींअर ताईं जेको ही पुलिस जो एक्ट आहे उहो बि अंडर इन्वेस्टिगेशन आहे। व्यूअर्स प्रोग्राम जो सेगमेंट जो वक़्तु पुॼाणी खे पहुचे पियो। ब्रेक खां पोइ वापसि अचूं था।